टंडोबाओ में सहाफ़ी सलमान खोसो खे पुलिस पारां ज़ोरी खंभण जी कोशिश। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान बचाए वरितो। टंडोबाओ जे बेबाक सहाफ़ी सलमान खोसो खे पुलिस पारां मुबैना तौर ज़बरदस्ती कूड़े केस में गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। वाक़े दौरान टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मेंबरनि सिंगार अली दलवानी चांदगीर मला बर वक़्त मुदाख़लत कंदे सहाफ़ी सलमान खोसो खे पुलिस जी मुबैना गैर क़ानूनी कार्रवाई खां बचाए वरितो। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मेंबरनि इल्ज़ाम लॻायो आहे त सहाफ़ियुनि खे संदनि पेशावर ज़िम्मेवारियुनि सबबि हिरासा करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण इज़हार राय जी आज़ादी ते हमिलो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं खां पुलिस जो ख़ासि माण्हू हारून मल्ला सहाफ़ीअ खे बिला जवाज़ तंग करे रहियो आहे। हिन नाला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो शफ़ाफ़ नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे सिंगार अली दलवानी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडोबागो।